अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं हींअर मौजूद आहियां साईं अली हसन शाह डंडे वारो दरवेश माण्हू दरवेश सिफ़त आहे। हिन खे 50 साल थी विया आहिनि सिंध घुमंदे। हिन साइकिल ते सॼी सिंध जो दौरो कयो आहे। उन हवाले सां हिकिड़ी मूं आवाज़ टी वी ते साईं जी स्टोरी बि हलाई हुई। अॼु साईं जेको आहे सो सूरत हाल चेंज कयो वेठो आहे। उन ते अॼु आउं साईं सां वेठो ठाहियां पियो त साईं खे भला इहा वेठे वेठे कहिड़ा पूर पिया जो सॼो मुल्क मैदान करे छॾियो आहे। मच्छर खाई विया, बुखार चढ़ी वियो, माण्हू डुबी विया, पोइ मवी मथो कूड़ियो, छापर कूड़ियो, ॾाढ़ी कूड़ी। गलेले तरह वेठो आहे पछाड़ो। साईं अली हसन सैयद डंडे वारो, साईं अली हसन सैयद डंडे वारो। मच्छर खाई विया, जुआ पई विया, ॾाढ़ी चेवी, मथे जी सब कुछ कूड़ियो। हाँ। तां गलेले तरह वेठो आहे। चल ॾाढ़ी यार साईं हाणे त मच्छर तोखे वधीक खाईंदा आहियो। कॾहिं करायो आहे गंज? अॼु करायो आहे कल्ह? अॼु पोइ राति थोरी पए पोइ ख़बरूं पवंदियूं तव्हांखे। पोइ ॼाणी यार। नादरीन, ही दरवेश सिफ़त माण्हू आहिनि जे खिलण जो अंदाज़ ई पंहिंजो आहे। हिन ॿोॾ वारे माहौल में ही ज़िंदा दिलि इंसानु आहे जेको खिले पियो, मुस्कुराए पियो ऐं ॿियनि खे बि मुस्कुराइण जो जेको आहे सो जज़्बो आहे साईं खे। साईं अञा कुझु ख़बरूं करणु चाहे थो। साईं वधीक कुझु चवंदो भला? न न न बसि ॼाणी यार गंज थी वियो।